दादू में नौजवान अब्दुल हुमैर विघे जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि ऐं सिविल सोसाइटी पारां अब्दुल मजीद विघियो, हाजी अब्बास विघियो, मुमताज़ अली चन्ना, सूमर थईम ऐं ॿिनि जी अॻवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि दायो त काज़ी अहमद में शादी तक़रीब दौरान फायरिंग करे अब्दुल हुमैर खे क़त्ल कयो वियो। वाक़े जो केस दाख़िल थियण बावजूदि पुलिस बाअसर जवाबदारनि खे अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। 6 तारीख़ हिते पंहिंजे शादीअ में वियो, उते ब्राह्मण बि असां गॾु हा, उन शादीअ में वियो, शादी में शरीक थियो काज़ी अहमद में। उते वियो, असांखे सुबुह जो उते ख़बर पई त असांखे हिनखे ज़मीर आहे जतोई उनखे माना मारे अथई। छोकिरो मासूम छोकिरो 18 सालनि जो हुयो, उनखे मारे छॾियईं। DIG हैदराबाद, DIG नवाबशाह, SSP हैदराबाद नवाबशाह, SSP तक अपील आहे त महिरबानी करे इनखे अरेस्ट कयो वञे। FIR जे बावजूद बि कातिल अञा ताईं गिरफ़्तार न थी चुका आहिनि। असां आला अमलदारनि खां इहो मुतालबो कंदासीं खुदारा कातिल जल्द खां जल्द गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। आला अथॉरिटी खां अपील कंदासीं त अॼु असां दादू पंहिंजे शहर में पुरअमन तरीक़े सां एहतिजाज करे इहो एहतिजाज रिकॉर्ड करायो आहे त IG सिंध साहब, वज़ीर आला साहब, गवर्नर साहब, अदी फरियाल साहब बाद जेके बि आहिनि उन्हनि जे नवाबशाह ज़िले में असांजो क़त्ल थियो आहे। कुझु बि जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। जेसि ताईं रिज़ल्ट न मिलंदी तारीख़ जो दाइरो वधाइबो वञिबो। असां सां सरासर नाइंसाफ़ी थी आहे। छोकिरो हितां शादी ते वियो आहे, शादी ते वञी पहुतो आहे ख़ुशी में ओचितो माण्हू के मारे थो आहे। अॼु 7-8 ॾींहं गुज़री चुका आहिनि। हिन महिल ताईं न की का गिरफ़्तारी अमल में आई आहे, न की को खड़ते लिखतो आहे। असां ही दादू वासियुनि जो सूरजाबाद इतिहाद जे तरफ़ां ही पुरअमन जुलूस कातिल ज़मीर अहमद जतोई जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदो। एहतिजाज कंदड़नि चयो त नौजवान दोस्तनि सां गॾु शादी तक़रीब में वियो हो, जिते जवाबदार ज़मीर जतोई गोलियूं हणी खेसि क़त्ल कयो। अॻवाणनि IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी क़त्ल में मुलज़ जवाबदार खे गिरफ़्तार कयो वञे। वली चांडियो, सिंध TV न्यूज़, दादू।